डॉक्टर साहब कीअं तबीयत आहे? जब्बार साहब तव्हांजी धी छा? तव्हांजे धी जो ऑपरेशन त थी वियो आहे पर जब्बार साहब असां पूरी कोशिश कई आहे, हुनजी ज़िंदगी त बची वई आहे पर शायदि हूअ सॼी ज़िंदगी कोमा मां न निकिरी सघे। डॉक्टर साहब ये तव्हां छा पिया चयो? हिन जो ॿीहर होश में अचणु मुश्किल आहे पर वरी बि असां पंहिंजी कोशिश जारी रखंदासीं। मां पैसो पाणी वांगुरु वहाईंदुसि। मां पंहिंजी धीअ जो इलाज अमेरिका में कराईंदुसि। तव्हांजे रहमो करम ते न हूंदी हो। हिन जी कंडीशन अहिड़ी आहे त हीअ सफ़र नथी करे सघे। ख़ुदा न ख़ास्ता हिन जी जान खे ख़तरो थी सघे थो। छो न करे सघे थी सफ़र? तव्हांजो छा ख़्यालु आहे? मां पंहिंजी धीअ खे तव्हांजे रहमो करम ते छॾंदुसि? ईअं न थींदो डॉक्टर साहब। ॾिसो तव्हां हिन वक़्तु तमामु घणो परेशान आहियो। मुंहिंजी ॻाल्हि खे थधे दिमाग़ सां सोचो। तव्हां को बि सेकंड ओपिनियन वठी सघो था। जेकॾहिं तव्हां चाहियो त अमेरिका ऐं यूरोप जे कंहिं बि वॾे डॉक्टर खे घुराए सघो था, मगर उन्हनि जी बि इहा ई राय हूंदी जेका असांजी राय आहे। अॻिते तव्हांजी मर्ज़ी। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।